उनके खिलाफ सिंध जी कुंड कुर्स में पदमनी जो राज है अमन अमान जो तमाम घणो मसलो है ख़ासतौर उस्ताद की जान ऐं माल महफूज़ कोन्हे। सिंध जे अपर जे ज़िलनि में 4 उस्ताद क़त्ल कया विया आहिनि। अञा ताईं उन्हनि जी जेका आहे सारा कातिलनि खे गिरफ़्तार न कयो वियो आहे, जंहिं करे पेटनल ज़िले सां गॾु उन्हनि जे कातिलनि खे गिरफ़्तारी जे लाइ जेका तहरीकी सिलसिले जी मुहिम शुरू कई आहे, उन में पहिरीं हर स्कूल जे अंदरि जेको आहे सो एहतजाज रिकॉर्ड कराइणो हो। उन खां पोइ तालुके सतह ते एहतजाज रिकॉर्ड कराइणो हो ऐं अॼु 2 तारीख़ ते पाण वर्किंग कमेटी ज़िले में इहो तय कयो हो त ज़िले लेवल ते हिकिड़ो गॾियल एहतजाज रिकॉर्ड करायो वेंदो ऐं वधीक लाइ अमल जे लाइ ईद खां पोइ वरी वर्किंग कमेटी को ठाहे भरपूर जेका आहे सा मुहिम हलाई वेंदी ऐं ॿियनि ज़िलनि खे बि चयो वेंदो त हिननि मामलनि ते उहे बि जेके से सरगर्म थियनि ऐं ॿाहिरि निकिरी अचनि। हिन रमज़ान शरीफ़ जे महीने में हिन गर्मी जे मौसम में नंढड़े सॾ ते पंहिंजे ज़िले सागर जे मुख़्तलिफ़ ताक़तनि मां जेके बि उस्ताद कई आया आहिनि उन्हनि जा दिलि जे गहराइनि सां शुक्रगुज़ार आहियूं। तालुकनि जे उहिदेदारनि जा ममनून आहियूं जेके पाण शरीक थिया आहिनि, उस्तादनि खे वठी आया आहिनि। उन सां गॾोगॾु सिंध में न्याणियुनि जे अगवा जा वारदातूं आम थी रहियूं आहिनि, जंहिंमें 2 सालनि खां सख जी प्रिया कुमारी न्याणी जेका आहे सा उहा अञा ताईं बाज़ियाब न थी आहे। असां पेटल वारा उन्हनि जेके पंहिंजा मुतालबा रखिया हुआ, जंहिंमें शहीद उस्तादनि जे कातिलनि खे गिरफ़्तार कयो, सिंध जे उस्ताद खे तहफ़ुज़ ॾियो, सिंध जे उस्ताद खे इंसाफ़ ॾियो, सिंध जे उस्ताद खे इज़त ॾियो, उन सां गॾु गॾु सिंध में अमन क़ाइमु कयो। इहे जेके मुतालबा थिया उनमें अॼु असां इहो मुतालबो बि शामिल कयो आहे त सिंध जी न्याणी प्रिया कुमारी खे फौरी आज़ादु करियो। उन सां गॾोगॾु सिंध में ॿिया जेके बि मग़वी आहिनि, जेके बि अगवा कयल आहिनि, मज़लूम आहिनि, उन्हनि सभिनी खे आज़ादु कयो वञे त जे न त पोइ पेटनल ज़िलो सां गॾु हिन तहरीक में तमामु सियासी, समाजी, इल्मी, अदबी दोस्तनि खे शरीक कंदो ऐं हीअ तहरीक जेका असां ज़िले खां असां डिवीज़न खां सिंध ताईं खणी वेंदासीं। अॼोके असांजे एहतजाज में सपला जो अॻवान ऐं उन सां गॾु इल्मी अदबी शख़्सियत साईं ममताज़ लियारी भी शामिल आहिनि। उन सां गॾु असांजे पेटनल जा ज़िले जा उहिदेदार, तालुकनि जा दोस्त उहे बि शामिल आहिनि। साफ़ी दोस्तनि खे बि असां दावत ॾिनी हुई, इल्मी अदबी दोस्तनि खे बि असां दावत ॾिनी हुई, पर जिन बि नंढड़ी काल ते असांजे हिन प्रोग्राम में शामिल थिया आहिनि उन्हनि जी महिरबानी। तव्हां दोस्त वेठा आहियो, जीअं त गर्मी वधंदी वञे थी, पाण वधीक जेको आहे सो हिन प्रोग्राम खे अॻिते वधाइण जे लाइ पाण रैली जी सूरत में जेके बि दोस्त गॾु थिया आहियो 3-3, 4-4 जी सूरत में ही मुज़ाहिरो, ही रैली जेका आहे प्रेस क्लब सागर में पहुचंदी ऐं उते जेके से असांजा दोस्त हिननि ॿरंदड़ इशूअनि ते, ॿरंदड़ मसइलनि ते पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कंदा। ऐं उस्ताद उहो आहे जेको क़ौम खे शऊर ॾिए थो, उस्ताद उहो आहे जेको क़ौमुनि खे संभाले थो। अॼु जेकॾहिं उस्ताद ते वार आहे, असीं सम्झूं था कि इहा मुनज़िम हिकिड़ी साज़िश आहे, मुनज़िम नमूने सां, टारगेट नमूने सां उस्ताद खे निशानो बनायो थो वञे। त इंशाअल्लाह सिंध जे हर मज़लूम जो आवाज़ ही उस्ताद बनबो ऐं उस्ताद पंहिंजे हक़नि ऐं पंहिंजे उस्ताद जे खून सां कॾहिं बि सौदेबाज़ी न कंदो ऐं जेसि ताईं इंसाफ़ न मिलंदो त असांजा ही एहतजाज, ही मुज़ाहिरा जारी रहंदा। अॼोके प्रोग्राम शुरू करण में जेको आहे हाणे सिलसिले में पाण हलंदासूं ऐं 2-3 लफ़्ज़ साईं ममताज़ लियारी साहिब खे चवंदुसि त उहे बि तव्हां सां 2-3 लफ़्ज़ वॾी। सब खां पहिरीं त ऑल सिंध प्राइमरी टीचर्स एसोसिएशन जे ज़िले सदर साईं हाजी नाज़िर हुसैन निज़ामानी साहब ऐं पूरी पेटल क्यादत ज़िले जी खे मुबारकबाद ॾियां थो, उनखे सलाम कयां थो त उन सां गॾु थोरी सिंध जे हिन ॿरंदड़ इशू खे पंहिंजे तंगीम जे मामले में खयो आहे। शाबाश आहे साईं खे। हालांकि हीउ मौज़ूद सॼी सिंध जो आहे, सॼी सिंध वारनि खे इहो मसइलो खणो
पर हाजी साहब शुरुआत कई है। यकीन जानो ही जेका नंढड़ी तारीख़ आहे या वॾी तारीख़ बणबी। असां कॉलेज वारा पंहिंजा हाई स्कूल वारा उस्ताद थोड़े ही अमन अमान सभिनी जो मसइलो सभई गॾिजी करे पाणी एहतजाज रिकॉर्ड कराईंदासीं। ऐं सम्झा थो त इहो ज़रूरी आहे। उस्ताद महफ़ूज़ हूंदो, तालीम महफ़ूज़ हूंदी, तालीम महफ़ूज़ हूंदी, शऊर महफ़ूज़ हूंदो, पोइ तरक़ी हलंदी।